अल्हम्दुलिल्लाह मैदान खाली ना है। हजरत शेर मुस्तफा रहमतुल्लाह ताला ने बशी असा के दी बयान नायब शेर मुस्तफा हजरत मुफ्ती हक़ुन नबी सिकंदरी दामत बरकातुहुल आलिया। एकड़ो वक्त होयो दुनिया चवंदी ही तयार सजे जहान जे आलिमन के घुरायो, अब्दुल रहीम सिकंदरी के न घुरायो। अज अल्लाह उन्हें जे पुट के वो मकाम अता कयो आहे जो पूरे बद अकीदा कौम के मोह देण वारो एकड़ो शी मुफ्ती हक़ुन नबी को। ऐं बियो अजीम दाना अजीम फकीर हजरत जिगर गोशाए शेर मुस्तफा हजरत मुफ्ती नूरुल नबी नईम सिकंदरी दामत बरकातुहुल आलिया। अल्लाह ताला इन्हनि बिनी शख्सियतन जे मथा पांजो खुसूसी करम ऐं फज़ल फरमाए। परवरदिगार इन्हनि बिनी शख्सियतुन जो सायो अहले सुन्नत व जमात जे मथा तादिर सलामत रखे ऐं समूरा असांजा अहले सुन्नत जा आलिम जेको जिथे जिथे भी महबूब जे दीन जो कम करे रहियो आहे, परवरदिगार हर आलिम के इन दौर जे फितनन खां महफूज रखे। हुजूर जे दीन जा गाजी, हुजूर जे दीन जा मुजाहिद ऐं उहे मशाइख उज़ाम, उहे गद्दी नशीन जेके करीम मुस्तफा अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीन जो कम करे रहिया आहिनि, परवरदिगार आलम सभिनी जे मथा खैर फरमाए। ही दौर वॾो पुरफितना यजीदी दौर आहे ऐं यजीद हर ज़माने में रहियो आहे। इन यजीदी दौर में परवरदिगार खां दुआ घुरो अल्लाह इन्हनि असांजे आलिमन खे इन्हनि यजीदनि जे शर खां महफूज़ रखे। आमीन।